ॾाढी सिकी लधी पीरनि जी पिन जा मूंखां अॻ में हिकिड़ो भाउ ॼाओ हो जेको नंढड़ो ई गुज़ारे वियो। उन खां पोइ जॾहिं मां ॼावसि त मुंहिंजी वालदा मुंहिंजो नालो रखियो मुंहिंजे बाबा हसीना, पूरो नालो सॾींदा हुआ गुलाम हसीना। मुंहिंजी वॾी मासी हुई जंहिं मुंहिंजो नालो शबीना रखियो, उनखे औलाद कोन हुई ऐं हूअ असांजे वेड़े कहूर जी वॾी नालो शबीना सॼो, जंहिंजे करे मूंखे शबीना पूरो नालो गुलाम शबीना सॾींदा। मुंहिंजी प्राइमरी तालीम माहोटन ॻोठ में, ॼम बि मुंहिंजी माहोटन जे ॻोठ में, लाड़काणे ज़िले में। उन खां पोइ कुझु अरसे खां पोइ मुंहिंजो वॾो पीउ जो भाउ हो, यानी मुंहिंजे पीउ खे मज़ामी अम्मा खां अॻ में वॾी अम्मा असांजी उहो जवान हो, अम्मा जे उमिरि खां थोरो कुझु हथ बिरादरीअ जूं भाइटीअ जूं भाउनि भेनरुनि जा किसा थींदा आहिनि असांखे लाड़काणे में ॾिए। बाक़ी तालीम मुंहिंजी लाड़काणे में थी, टीचर थियसि, हाणे रिटायर आहियां। उन खां पोइ ॿियो भाउ 7 साल मूंखां पोइ ॼाओ, जंहिंजो अम्मा नालो पंहिंजे नाने जो नालो रखियो। वक़्तु गुज़रंदो आयो, वक़्त जी रफ़्तार लंघी आई। टीचर हुअण जे करे ऐं हूअं बि मुंहिंजे पीउ बि मूंखे सिखियत कयो। हिकु दफ़ो असांजे घर ते कोई बाबा जो दोस्त आयो, बाबा खे सॾण, त मां नंढड़ी ॿाहिरि निकिरी वियसि। ॿाहिरि वञी बाबे खे चयईं त मां तव्हांजे घर में कुंवार ॾिसी आई। मुंहिंजे मामे जी शादी थियल हुई सुखत, बाबो सफ़ा नंढड़ी वियो त ॿाहिरि आई पर पोइ ख़बर पई त भई शबीना जेके सिकी लधा थियनि हुते बि कुझु शक्तियूं आयूं, कुझु वक़्तु आयो पर मां पढ़ियल जेका क़ुरान मजीद जी पढ़ाईअ जो सहारो वठंदी सुठा हिकिड़ीअ खां पोइ वरी हीअ माइटे जूं ॻाल्हियूं 4 पोकराणी आहे, पोकराणी आहे अलाह साईं जा लख एहसान। वक़्त जे रफ़्तार सां गॾु अलाह साईं हिमत ॾिनी, मुंहिंजे माउ सम्झाइण जो इल्मु जेके शक्तियूं हुयूं उन्हनि खे बि अलाह साईं सुलझाइण वारो आहे, छो त असां उन खां दुआ था घुरूं, दुआऊं क़बूल थियनि थियूं। वक़्तु गुज़रंदो आयो, हिन वक़्त ताईं नानी बि आहियां, ॾाॾी बि आहियां, टीचरी कयमि, हिन वक़्तु रिटायर आहियां। अञा बि गवर्नमेंट खे बोझ आहियां, पेंशन ॾींदा रहनि। जेकॾहिं दुनियादारीअ जी ॻाल्हि कजे त के माण्हू सुवाल कंदा आहिनि या असांजो इंटरव्यू थींदो आहे हिन